अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मैरान टीवी न्यूज़ या वहाँ सारा ज़मी सब खां पहिरीं हिकु नज़र ख़ास ख़बरुनि ते। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 137 ॼणा फोत, 5445 नवां केस ज़ाहिर। NCOC मौजूदु मुल्क में फ़ाल केसनि जो अंग 83,298 थी वियो आहे। 4,494 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी आहे। सिंध में उरड़ी वबाई सूरत अख्तियार करे वई, वधीक 2 ॿारड़ा फोत। तंगवाणी जे ॻोठ कमाल मक्सी में उरड़ी वेघे 4 वरियनि जी ॿारड़ी फातिमा मीराणी फोत। 3 ॾींहं अॻु फातिमा जो भाउ उबैदुल्ला उरड़ी सबबि ज़िंदगी जी जंग हाराए वियो हो। साल के अंदर हफ़्ते दौरान फोती ॿारड़नि जो अंग 4 थी वियो। करमपुर जे ॻोठ मोहम्मद याकूब बिजाराणी में उरड़ी सबबि 3 वरियनि जो ॿारड़ो मोहम्मद अली बिजाराणी फोत। केतिरा ई ॿारड़ा बीमारी में मुब्तला। रतो देरो भरसा नओं देरो रोड ते ट्रैक्टर जे टक्कर में 2 ॿारड़ा फोत थी विया। फोती ॿारड़नि में 11 वरियनि जो अली ऐं ज़मीर जलबाणी शामिल। हैदराबाद में बल्दिया थाने जे हद मुबारक कॉलोनी मां 2 औरतूं बेहोशी वारी हालत में हथ। औरतनि खे सिविल अस्पताल पहुचायो वियो। 35 वरियनि जी आमना फोत थी वई। 30 वरियनि जी सुल्ताना जी हालत ॻणिती जोगी। करमपुर भरसा ॻोठ मार्ख बिजाराणी मां हथियार बंदन हथां चौकीदार अगवा। मुखवी जे भाउ जो चवणु आहे त हफ़ीज़ुल्ला बिजाराणी पार्को पाइपलाइन ते चौकीदारी कंदो आहे। राति जो खेसि अगवा कयो वियो।